जे ज़रिए ईंदी पखी पखी जे ज़रिए अब आई है ना जिन्स जड़ी हुंदी उन जिन्स मां उहा जिन्स ईंदी सभई गरजी आया अल्लाह जा नबी जी ये सामू टकरी ॾिस चिहाओ इन जे मथो चट्टान पत्थर पे आ चिहा इन पत्थर मो डाची पैदा थे पर हुजे ढुकी हमल सा हुजे पेट सा हुजे ढुकी हुजे असा जे सामू फर जणे गोरो जणे वरी इतो हले असा जे सजे इन हजार कोठ में वने उते हिक हिक जे घर वने हु उन जो खीर दुहन आई उन जो खीर न खुटे असा चवंदा से तो अल्लाह जो सच्चो नबी आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह आई ॾिसो हज़रत सालेह अलैहिस्सलाम ये खामोश थे अल्लाह ताला फरमाया सालेह छो चुप आ यार ज़बान के त खोल यार छो खामोश आ जी मौला तू जो कानून आ त जिन्स जिन्स जे ज़रिए ईंदी आ जिन्स पखी पखी जे हे वाह भी जडे में तकीर कदम न कुरान खणी हथ में हो नहीं कुरान तो चवे पखी पखी जे ज़रिए ईंदो आ में जे ज़रिए मानुन के बेवकूफ बनाईंदा कुरान हथ में तहां जे बैराड़ी जाओ न ही जो कुरान खणी बियो त तहां जो बाबा गरीब बेचारो थोड़ी अन पढ़ियो आ न पर के कुरान ते वडो एतबार हो तो यार ना सो कदे का चोरी थी दिया चोर के खबर पौंदी पर कुरान इंदो चंदो आदा कुरान बिहार मा दिया सुभान अल्लाह तो उन्हें बैराड़ी खबर अल्लाह जो कलाम आ यो खणबो न यार हां पर मुला के देरी कर दी ते कुरान खणन आई मानन जो ईमान खराब मुखे उन जी जरूरत काने पर तमा के अकीदो सिखारिया सिम कलर मा घणो दिसंदो आयो आ बाहर हम जा दोस्तों अजीजो मुसलमान बारो हजरत सालेह अलैहिस्सलाम तो जय मोजा मौला तो जो कानून आ तो जिन्स जिन्स जे जरिए इंदिया इंसान इंसान जे जरिए इंदो आ पखी पखी जे जरिए इंदो आ जानवर जानवर जे जरिए इंदो आ वन वन जे जरिए इंदो आ ओ मोजा मौला तू जो कानून आ त डाची ए उठ पान में मिलदा त पो पैदा थींदो हुन जो फर हानी पत्थर मो डाची की पैदा थे अल्लाह ताला फरमाए तो प्यारा नबी सालेह अलैहिस्सलाम इहो तमा रब जो कानून आ पर कुदरत मुंजी अञा भी शया कुदरत मुंजी अञा भी शया ये तमा कुदरत जो मुजो कानून आ ओ ईसा अलैहिस्सलाम ओ हजरत सालेह अलैहिस्सलाम यो मुजो दुनिया जो कानून रखला त जिन्स जिन्स जे जरिए इंदी पर मुंजी ताकत ई कुदरत अञा भी शया हानी मा रब चवाए तो दुआ घुरन तो जो कमा इन पत्थर मो डाची पैदा करण मा अल्लाह जी जात जो कमा अल्लाह जे नबी हथ खया सुभान अल्लाह छाजे लाए दुआ लाए छाजे लाए चो छाजे लाए ये ने भागा रात में चवंदा फलाने नबी जी दुआ कबूल कोन थी फलाने नबी जी दुआ कबूल कोन थी फलाने नबी जी दुआ कबूल पूछे से जदी नबी जी दुआ कबूल कोन थी त सा मिस्किन जी के तो दुआ कबूल थी सुभान अल्लाह अब जदी नबी जी दुआ कबूल न थे पोसा जी थींदी कोन थींदी न ए तू अल्लाह सा विछड़ेल मिलाई तो जा अल्लाह का परे तो करे अल्लाह त चवंदा उजीब दावत दाइज़ादा ओ बाना सदणो तो जो कमा कबूल कर मा अल्लाह जी जात जो कमा सुभान अल्लाह याद रखी छडियो कहीं भी नबी जी दुआ खुदा रद्द न कया यो कानून आ अल्लाह जो वली हुजे प्यारो हुंदो या खुदा जो नबी जे कदे उन में का हिकमत हुंदी या दुआ के कबूल न करण जी तो खुदा अगे में उनके इतला तो प्यारा नबी इन में ही मसइलो आ तो आधा घुर जा घुरंदे तो बिसात कबूल न थींदे ही मसइलो अल्लाह से उनके वाक़ियत कराइंदो उन मरहले में मुंजा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो ईसा हजरत सालेह अलैहिस्सलाम दुआ घुरी तवज्जो कयो ये जो तवज्जो कयो दुआ घुरी आई हथ मुबारक मुंह मुबारक ते ही आया ओडो पत्थर में दाहू अचण शुरू थी पत्थर में
गाहू अचण शुरू थी वयूं मुंहिंजा दाजी ॾाढी ढिकूं कंदी आहे ईअं पत्थर फाटी पियो आहे उहा ॾाची हिननि जे साम्हूं आई आहे बिल्कुलु ढुकी आहे साम्हूं फर जणियो अथई गोरो जणियो अथई हलियो आहे हलंदे हलंदे मुंहिंजा दा सिधी आई आहे उन्हनि हिक हिक जे घर में पहुते सभु को खीर ॾोहंदो वियो समन हज़ारनि में घर हा माण्हू आहे हर हिकु माण्हू खीर ॾोहंदो वियो अल्लाह जे नबीअ जे दुआ जे सदके जेका ॾाची पत्थर मां पैदा थी उनजो खीर को न खोटो सुभान अल्लाह पूछे से बोल साहब ने खबर ये तो कुरान में जिक्र है सुभान अल्लाह ये कुदरत वारे जी कुदरत आ पूछी बिरा ये आज कुदरत वारे जी कुदरत आ तो मिठे मोहम्मद जो नूर